नौशरो फिरोज मावा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सेप्को नौशरो फिरोज के अमलदारन इशफाक मशवरी, साजिद हकड़ो और इरशाद मेमन शहर नौशरो फिरोज में सेप्को जा कनेक्शन प्राइवेट मानून के अग्यां करे माल ठाहिण लाइ ॾींहुं राति हिकु करे सेप्को के तबाह करण जे पोयां हथ धोई पइजी विया। गर्मीअ जी मौसम अचण खां अॻु में सिफारिश ते पंहिंजनि मनपसंद फीडरनि ते पोस्टिंगूं कराए अटे जे चक्कियुनि, टावर आइस फैक्ट्रियुनि ऐं दुकानदारनि सां मामला सेट करे रिश्वत जा बादशाह बणिजी सेप्को के ॿिन्ही हथनि सां तबाह करण जा हीला हलाइण लॻा। हितां जे सियासी समाजी अॻुवाननि पुरज़ोर मुतालबो कंदे एसी दादू मुश्ताक अब्बासी, एक्सीएन नौशरो फिरोज ताज महमद ऐं एसडीओ नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त सेप्को जा मुलाज़िम थी इदारे के बदनाम कंदड़ इशफाक मशवरी, साजिद हकड़ो ऐं इरशाद मेमन के सस्पेंड करे सेप्को नौशरो फिरोज जी साख बचायो, न त ॿी सूरत में शहरी सरापा एहतजाज कंदा।